नाज़रीन रावती का ख़बर शामिल कंदा हलूं। अबाड़ो में आयल दबंग एसएचओ अतर अली चन्ना जो अमन वारियूं दवाऊं नाकाम थी वयूं। चोरियूं फुरियूं अगाउनि में ठापड़ न आई। हिकु ॾींहुं अॻु शहर मां ॾींहुं ॾिठे जो 3 वारियुनि जो मासूम ॿारड़ो अगवा। उॿाड़ो पुलिस कख भञी ॿीड़ो न कयो। मोगी ॿार जे घर में मातम बर्पा थियल। तफ़सील मूजिब उॿाड़े में नए आयल दबंग एसएचओ अतर अली चन्ना जो अमन वारियूं दवाऊं धूड़ हिकु ॾींहुं अॻु शहर जे शेख महल जे रहवासी पौरत अब्दुल कयूम भट्टी जो गुलनि जोड़ो मासूम पुट 3 सालनि जे नीगर अब्दुल अहद भट्टी घर जे ॿाहिरां खेॾंदे परासरा नमूने गुम थी वियो हो ऐं जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो हो। गुम थियल ॿारड़े जा सीसीटीवी फुटेज मंज़र आम ते अची विया। ॿारड़े खे 2 नामालूम माण्हू मोटरसाइकिल ते अगवा करे खणी विया। अहिड़ा फुटेज साम्हूं अचण बैदि मोगी ॿारड़े जा वारिस परेशान। घर में रोज ॾाढो मची वियो जिते घर में ॿरंदड़ चुल्हो भी विसामी वियो। ॿारड़ो गुम थियण खां पोइ वारसनि अहिड़े वाक़िए जो उॿाड़ो थाणे ते एनसीबी दाख़िल कराई हुई, मगर 2 ॾींहं गुज़रण बावजूद दबंग एसएचओ अतर चन्ना मासूम ॿारड़े खे बाज़ाब करण लाइ को बि क़दम न खयो। उन मौक़े ते मोगी ॿारड़े जे वालिद अब्दुल कयूम ॿुधायो त मुंहिंजो 3 वरहनि जो बचिड़ो घर ॿाहिरां खेॾी रहियो हो त अचानक गुम थी वियो। अॼु सीसीटीवी फुटेज ज़रिए ख़बर पई त मुंहिंजे ॿारड़े खे नामालूम मोटरसाइकिल सवार अगवा करे विया आहिनि, जंहिं सबबि मुंहिंजे घर में मातम बर्पा थियल आहे। अहिड़ी रिपोर्ट उॿाड़ो थाणे ते दाख़िल थियल आहे। उन में का बि अॻुभराई न थी आहे। आऊं एसएसपी घोटकी अज़हर मुग़ल खे अपील थो करियां त मुंहिंजे बचिड़े खे जल्द बाज़ाब कराए घर में पखिड़ियल बेचैनी ख़तम कई वञे।